इस्लामाबाद के साफ़ी असद अली तौर ते कातराने हमले खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहर हैदराबाद कंदकोट उबाड़ू भान सईदाबाद सूबे दौर में साफ़िन पारा एहतजाजी मुज़ाहरे किया विया। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते हैदराबाद में जाम फरीद लाखो मंसूर मरिए बेन जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। कंदकोट में राजा गोपीचंद लियाकत अली खोसू गालिब बलोच ऐं बेन जी अगवानी में हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। उबाड़ में भी पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते गुलाम कंबर बोहड़ बशीर अहमद मलिक मुजफ्फर चारण ऐं बेन जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। भान सईदाबाद में आसिफ अली मेमण जुल्फकार मेंगल आदिम मेंगल मुजफ्फर खोखर ऐं बेन जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। सूबे दौर में कुर्बान अली औरंगज़ेब पीरजादो बिलावल सहतो बेन एहतजाजी मुज़ाहरो किया। मुज़ाहरे खे ख़िताब कंदे अगवाननि चयो त वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में भी साफ़िन ऐं सहाफ़त मथां असर हमला थी रहिया आहिनि। सीनियर सहाफ़ी असद अली तौर ते थियल कातराने हमले जी जेतिरी मज़म्मत कजी उहा घटि आहे। अहिड़ो हमलो आज़ाद सहाफ़त मथां हिकु वार सम्झूं था। हुन चयो त अमरीती सोच रखंदड़ क़ुवतूं अॼु बि इज़हार जी आज़ादी जे राह में रुकावट बणियल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि ऐं हरबनि सां सहाफ़त जी आज़ादी वारे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि करे रहियूं आहिनि। हुननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त सीनियर सहाफ़ी असद तौर ते थियल कातराने हमले जी अदालती जांच कराए वाक़े में मुलज़िम जवाबदारनि ऐं उन जे सहूलियतकारनि खे वाक़ुफ़ करे कानून जे कठहरे में आंदो वञे ऐं सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk